नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी ओगरा पेट्रोल शयुनि जे अघनि बाबति समरी पेट्रोलियम डिवीज़न ॾांहुं उमाणे छॾी आहे। ज़रियनि मूजिबि पहिरीं डिसंबर 15 ॾींहंनि जे लाइ पेट्रोल ₹2.50 फ़ी लीटर महांगो थी सघे थो, जॾहिं त डीज़ल जी क़ीमत में ₹2.50 ताईं वाधि थी सघे थी। ज़रियनि मूजिबि नवंबर जी 15 तारीख़ खां पोइ आलमी मार्केट जे तेल जे अघनि में वाधि जो रुझान आहे। यादि रहे त 15 नवंबर खां हुकूमत पेट्रोल शयुनि जे अघनि में घटिताई जो ऐलान कयो। इन हवाले सां जारी कयल नोटिफिकेशन में पेट्रोल जे अघनि में ₹1.71, जॾहिं त हाई स्पीड जे डीज़ल जे अघनि में ₹1.89 घटिताई कई वई आहे। इन्हनि अघनि में घटिताई खां पोइ पेट्रोल जा नवां अघ ₹169, जॾहिं त हाई स्पीड डीज़ल जा नवां अघ ₹101.43 थी विया आहिनि। इन खां अलावा लाइट डीज़ल जा अघ ₹62.86 फ़ी लीटर, जॾहिं त गासलेट जा अघ ₹65.29 बरक़रार रखिया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।